अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 95 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हेले ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 96 किस्त नंबर 34। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन शख़्स जे पोयां ही हमरा पिया आहिनि। जॾहिं हमरा हिनखे कुआड़ी थो हणे ताकि हू निकिरी था वञनि। दोस्तों जेकॾहिं हिन सीन खे ॿीहर ॾिसिजे त ही हमरा हिनखे कुआड़ी हणियो सघियो थिए, पर हयईं कोन। ॾिसो हू केॾो आराम सां वञे पियो। जेकॾहिं हिनखे कुआड़ी हणी हुई त उछले बि हणी सघे पियो। हीउ ॾिसो केतिरो हिनजे वेझो आहे, पर हिन कान हई। बहरहाल दोस्तों हिन जे इन नंढड़ी ग़लती जे करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई। हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 97 किस्त नंबर 34। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु ही हमरा ऐं हीअ औरत हिक ॿिए खां काफ़ी परे वेठल आहिनि। हीउ ॾिसो हिन सीन में ही हमरा ही औरत हिक ॿिए खां थोरो परे वेठल आहिनि। मतिलबु त ॿिन्ही में ही गैप आहे, हेतिरो गैप आहे। ऐं वरी दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां हाणे ॾिसो त हाणे ॿई गॾु वेठा आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड जे अंदरि ॿई गॾु वेठा आहिनि। हिकु सेकेंड पहिरियां ॿई हिक ॿिए खां थोरो परे हुया, हिननि जे विच में थोरो गैप हुयो ऐं हाणे वरी हिकु सेकेंड बाद ही ॿई गॾु वेठा आहिनि। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 98 किस्त नंबर 34। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त जॾहिं रईस गफ़ार ख़ान कमाल ख़ान खे चमाट थो हणे त दोस्तों तव्हां हिन चमाट ते गौर कयो त जंहिं हिसाब सां गफ़ार ख़ान कमाल खे चमाट थो हणे तो चमाट कमाल ख़ान खां काफ़ी परे गुज़री थी वञे। कमाल ख़ान खे थोरो बि टच कान थी थिए। हीउ ॾिसो दोस्तों कमाल ख़ान खे थोरो बि टच कान थी थिए, कमाल ख़ान जे मुंहं खां परे गुज़रियो थी वञे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। हिननि हिनखे ईअं ई चमाट घुमाए करे असांखे बेवकूफ़ ठाहिण जी कोशिशि कई, पर ईअं न करे सघिया ऐं हिननि जी इहा मिस्टेक पकड़िजी वई। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 99 किस्त नंबर 34। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन घड़ियाल ते गौर कयो त हिन वक़्तु हिन घड़ियाल में 10:10 थिया आहिनि। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त हिन वक़्तु हिन घड़ियाल में 10:10 थिया आहिनि। ऐं दोस्तों जॾहिं हीउ सीन ख़तमु थो थिए ऐं हिन सीन जी एंड थी थिए त तव्हां हाणे वरी उन साॻे घड़ियाल में ॾिसो त अञा बि उन में 10:10 ई थिया आहिनि। दोस्तों हीउ सॼो सीन 3 मिनटनि जो आहे, पर पोइ बि हिन में 1 मिंट बि न वधियो, उहे ई 10:10 थिया आहिनि। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 100 किस्त नंबर 34। दोस्तों हिन सीन में ॾिसो त जॾहिं कमाल ख़ान हिन खे थप्पड़ थो हणे यानी चमाट थो हणे त उहा ॾिसो त हीअ चमाट हिन शख़्स जे मुंहं वटां गुज़री थी वञे। हिन शख़्स खे ज़रे जेतिरो बि टच कान थी थिए। हीउ ॾिसो मुंहं जे परे खां ई गुज़री थी वञे। हीउ ॾिसो दोस्तों हीउ ॿियो चकर सुठो नमूने बेवकूफ़ ठाहिण जी कोशिशि कई अथनि, पर इन में कामयाबु कोन विया। हीअ मिस्टेक बि पकड़िजी पई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो।
ऐं उन खां अलावा दोस्तो इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तो हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।